ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पूजा कुमारी ओड जे क़त्ल जी मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पूजा कुमारी ओड जे क़त्ल ते दिली सदमो रसियो आहे। मुतासिर ख़ानदान सां हमदर्दी आहे। पीपल्स पार्टी मुल्क जे मज़लूम माण्हुनि सां गॾु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पूजा कुमारी ओड जी क़त्ल जी मज़म्मत कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त पूजा कुमारी ओड जे क़त्ल ते दिली सदमो रसियो आहे। मुतासिर ख़ानदान सां हमदर्दी आहे। पीपल्स पार्टी मुल्क जे मज़लूम माण्हुनि सां गॾु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सखर में पूजा कुमारी और जे क़त्ल वारे मामले ते अहम बयान साम्हूं आयो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे पूजा कुमारी और जे बेदर्दी सां क़त्ल कयल क़त्ल ते दिली सदमो रसियो अथमि ऐं हिन ज़ुल्म जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। पीपी चेयरमैन चयो सिंध पुलिस मासूम न्याणी जे क़त्ल में मुलवस तमामु जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी ते सिंध पुलिस खे शाबाशी पिणु ॾिनी वई आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त लाॻापियल अख़्तियारियूं यकीनी बणाइनि त जवाबदारनि खे कानून मूजिबि सख़्त खां सख़्त सज़ा मिले। हुन चयो त मुंहिंजूं हमदर्दियूं मुतासिर ख़ानदान सां आहिनि। मूं समेत पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी मज़लूमनि सां गॾु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं अक़लियतनि जे हक़नि ऐं तहफ़ुज़ वारनि मामलनि ते हमेशह चिटो ऐं मज़बूत मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। पीपी चेयरमैन वधीक चयो त अॼु बि चिटनि लफ़्ज़नि में चवां थो त पाकिस्तान जे मज़लूमनि ॾांहुं मेरियूं अखियूं खणंदड़नि खे सभ खां पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जुड़णो पवंदो। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।